जलसी इंसान कुत्ते दी मौत मरसी। खुदा दी कसम, हाँ, जलसी इंसान कुत्ते दी मौत मरसी। कुत्ते जे मौत मरदा ये साड़ करण वारा। इन्हनि जे अंदर में 4 बीमारियूं। वो 4 बीमारियूं कहिड़ी? एक माली हालात उन्हनि जा ठीक न हूंदा। ॿियो अध कोप सां घणी चाहत रखंदा। टियों साम्हूं वारनि जी कामयाबी खे ॾिसी उन्हनि जे अंदर में बुरा ख़्याल ईंदा। चौथो कूड़ा पेरे नंबर जा हरामी टाप जा कूड़ा हूंदा। कूड़ ॻाल्हाइण वारो साड़ीलो इंसान न थे। यादि रखो इंसान साड़ करण खां बहितर आहे तूं अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जो शुक्र कर। तुझा नुक़सान कहिड़ा थींदा ख़बर अथई? साम्हूं तोखे कामयाबी न मिलंदी, इते जो उते रहिजी वेंदी। हिकिड़ा ग़रीब हूंदा आहिनि, ग़ुरबत मां आहिस्ते आहिस्ते अमीर थींदा ईंदा। तूं मिड़ाई बि पियो पर्सनैलिटियूं रखंदो ईंदे, पर माली हालात वॾा ख़राब हूंदई। मां साड़ीलनि इंसाननि खे थो चवां। ॿियो नुक़सान कहिड़ो अथई? वक़्ती तौरु सुकून मिलंदई, वरी महीना जो महीना सुकून तबाह ऐं बर्बाद हूंदई। जलस न कर, साड़ न कर। साम्हूं वारे खे को लोॾो बि न ईंदो, फ़र्क़ु बि न पवंदो, पर पंहिंजो पाण खे अंदरों जो अंदरों खोखलो थो करे। घणनि नौजवाननि जी आदत हूंदी आहे पंहिंजे क्लास फेले दोस्तनि ते जा पाण खां वधीक पर्सनैलिटी ते। घणा ॾिठा, घणा। ये जलसी इंसान अॻुणे कहिड़ी ॻाल्हि कई तोसां? ये जलसी इंसान कुत्ते दी मौत मरंदी। बहरहाल कुत्ते जे मौत मरंदा। मूंखे इहो बि ॾुख थो थिए। कुत्ते जे मौत खां मरण बहितर आहे इंसाननि वांगुरु मर, जवाननि वांगुरु मर। साड़ न कर, साड़ तुंहिंजे लाइ नुक़सानकार। जेकॾहिं साम्हूं वारे जी कामयाबी ते तुंहिंजो रत थी सड़े न, तूं अलाह ॾे मुंहुं कर, आसमान वारे ॾे मुंहुं कर, हर हाल में शुक्र कर। साड़ खां बजा तूं पंहिंजे हाल जो शुक्र अदा कर। रब्बुल अर्शिल अज़ीम, रब जे आॾो ज़िंदगी चेंज थींदी वेंदी। ताकी साड़ तोखे अंदर जो अंदर चीरे फाड़े रखंदो, फ़ाइदो न आहे। दुनिया ख़ूबसूरत अथई, अॻिते वॾा रंगी जा रंग अथई। जल्दी पाण खे कुत्ते जो मौत न ॼाराए। हाँ, थोरो ज़िंदगीअ में जी, खा पी, वरी उन्हनि सां गॾु अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जो शुक्र बि अदा कर। मूंखे ॾसियो कंहिं साड़ सड़ील इंसान जो घर आबाद हुजे, कॾहिं बि न हूंदो, कॾहिं बि न हूंदो। यादि रखो इंसान, मुंहिंजी नसीहत अथई, मता अमल तोखे इहो कमु ॾे, मता नई ज़िंदगी स्टार्ट करे। अॻिते वधणो अथई, हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कर। शुक्र बि मुख़लिस, दरबार में वञी ड्रिगा सजदा करे चेस, अल्लाह अल्लाह मां ऐबदार इंसान झुकियो आहियां तुंहिंजी दरबार में। हाँ, हाय हाय, तव्हां पंहिंजी दुआउनि खे आज़माईंदा आहियो, रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांजी वफ़ा खे आज़माईंदो आहे त केसि ताणी इहो हाणे मुॾे पंध कंदो। अरे अबा, कामयाबी तव्हांजी ईंदी आहे त शैतान इब्लीस तव्हांखे उन्हनि हस्तनि खां पोइ हिते मोटाईंदी आहे।
हाँ, हिकिड़ा क़ुर जा पढ़ियल क़ुर खे विसारे वेठा, हिकिड़ा निमाज़ जा पाबंद अॼु निमाज़ ई नथा पढ़नि। इन्हनि खे कामयाबी मिलण वारियूं इहे गुमराही में अची विया। हाँ, इहो हिननि जे मथां अलाह जो ॾमर आहे। रब हिननि खां मुंहुं ई फेरे विया। हिननि जी कहिड़ी औकात आहे, अलाह ॾे नथा वञनि। अलाह हिननि जे नियतनि खे ॾिठो आहे, जेको पाण ॾे घुराइण नथो चाहे। यादि रखो, वॾी आफ़तूं जॾहिं तव्हांजे घर जे भातियुनि जे मथां किरंदियूं त पोइ सभिनीनि खे रब यादि ईंदो आहे। घणा वरी जाइल छा चवंदा थी, अलाह लही अचे हेठि पाण ते। अरे अलाह लही छा अचे? अलाह को कबूतर आहे, अलाह को परिंदो आहे, अलाह को इंसान आहे। उहो बेपरवाह बादशाह आहे जेको कल्ह ॿार ॼाओ उनजे मथां अॼु छित किरे, उनखे उनजी बि परवाह न आहे। उनजा ई ख़ल्क़ियल आहियूं, उन्हनि ॾेई हलणो आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। यादि रखो हे इंसान, हो बेपरवाह बादशाह आहे। हो चए मूंखे तूं यादि कर त मां तोखे यादि कयां न, मतिलब ई न आहे। पर अलाह जो हिकु उसूल आहे। कहिड़ो? जेके रब खे यादि न कंदा आहिनि, रब उन्हनि खे ॾिसंदो बि न आहे। जेके रब खे यादि कंदा आहिनि त रब उन्हनि जे मथां रहमतियूं वसाईंदो। उन्हनि जी दुआऊं जेके क़बूल, जेके नथा सम्झनि क़बूल न थियूं, उन्हनि जी ॿी मुश्किलात में उहे दुआऊं कमु आणींदो आहे। इहो उनखे आहिस्ते आहिस्ते एहसास थींदो, उनखे रब अर्शल अज़ीम इशारा ॾींदो ईंदो त जेका तूं पहिरियों दुआ घुरी, अॼु उहा हिन मुसीबत में तुंहिंजी दुआ बदिलाए छॾी मैं। बाक़ी उहो बि ॾींदोमांइ, उहो उन वक़्त में ॾींदोमांइ जंहिं वक़्त में तूं मुंहिंजे आॾो अखियूं नीम नरम, माना अखियूं जी न कीअं, माना हिकिड़ियूं मिसकीननि वांगी अखियूं करे ऐं अखियुनि मां पाणी हारे मूं रब अर्शल अज़ीम खे ॾिसंदा न, त उन वक़्त में बि तोखे घणो कुझु ॾींदोमांइ। इंतज़ार इंतज़ार, मूंखे सभु ख़बर आहे। जॾहिं तव्हां बेहाल थी वेंदा आहियो त अलाह सां कहिड़नि रूपनि में ॻाल्हाईंदा, सभु ख़बर आहे। पर मूंखे उन रब जी इज़त जो कसम, इहे सभु रूप अलाह जी बारगाह में पहुचंदा अथव। एतिरो क़रीब अलाह थींदो आहे उन वक़्त में तव्हां सां, जो तव्हांखे उहो नज़र अची वञे न त उहे ख़्वाहिशूं बि तव्हांजी मरी वञनि। पर न, रब तोखे अञा जीअर नथो चाहे। घणा वरी चवंदा आहिनि त अलाह है काश हिकिड़ो दफ़ो मूंखे पंहिंजी झलक ॾेखार, पंहिंजो दीदार कराए। अरे या तो उन ख़ालिक़ अकबर खे ख़बर आहे मुंहिंजे दीदार में तुंहिंजो कहिड़ो हाल थी वेंदो। और रब तो चवई त अञा हल, तोखे अॻिते घणो कुझु ॾियण वारो आहियां, पर मुंहिंजी नाफ़रमानी न कजांइ, इनकार ई न थी जाए। इनकार जी माना थी काफ़र, काफ़र न थी जाए। मां काफ़रनि जे बारे में खोड़ क़ुर में बयान ॾिना थी। मां तव्हां वरी काफ़र उन्हनि खे सम्झंदा जेके ग़ैर मुस्लिम आहिनि। अड़े ग़ैर मुस्लिम न, जेके इनकारी, उहे काफ़र आहिनि। पोइ हुन में ग़ैर मुस्लिम बि अची वियो, तव्हां बि अची वियो।